नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। मेरपुर बठोरो जो रहवासी हुसैन पले जो पुलिस जी ज़ियादतिन खिलाफ़ MNN TV जी हेड आफिस पहुची वियो आहे। हुन चयो मुशरियत मोहम्मदी मूजिब मूं काइनात प्लेजो सां सिटी कोर्ट में निकाह कयो आहे, जंहिंखां पोइ काइनात जा वारिस ऐं पुलिस जान जा वेरी बणिजी विया आहिनि। नाज़रीन तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं, मेरपुर बठेरो जो रहवासी हुसैन पले जो पुलिस जी ज़ियादतिन खिलाफ़ MNN TV जी हेड आफिस पहुची वियो आहे। कोर्ट सिटी कोर्ट में प्यारे परणो कयो, हक़ निकाह कयो ऐं मुंहिंजो नालो मोहम्मद हुसैन पली आहे, काइनात पली जंहिंसां ऐं 20-25 ॾींहं असां गॾु हुआसीं। उन खां पोइ उनजा माइट कराचीअ में असां हिकु जॻह ते वेठा हुआसीं, उते पहची विया मोबाइल जे ज़रिए जा कीअं पियो पहची विया हलिया, तशद करे मुंहिंजी घरवारीअ खे अगवा करे खणी विया हलिया ऐं मूंखे तशद करे उते छॾे विया हलिया। सिटी थाणे में FR कटाई। FR कटाइण खां पोइ वरी मूं हाई कोर्ट में केस ॾिनो। उते खां पोइ वरी उहो पुलिस शाह करीम वारी उन्हनि सां मिली जुली ऐं हाई कोर्ट खे पियो मञई कोन ऐं उन ॿाह खे पेश कोन कयूं ऐं टंडो मोहम्मद ख़ान SP ऐं शाह करीम SHO उन्हनि सां मिलियल आहिनि ऐं मुंहिंजी घरवारीअ खे पेश कोन कयूं। मूंखे उन मां ख़तरो, उन जे माइटनि मां ख़तरो आहे, जा त उनखे मारे छॾींदा, जा त फेरे वेंदा ऐं उन जे लाइ आऊं टंडो मोहम्मद ख़ान SP ऐं सूबेदार मां ख़तरो सम्झां थो। उन्हनि खां पैसा वठी मिली जुली ऐं उहो पेश कोन पिया कनि। अॼोकी बि मुंहिंजी पेशी हाई कोर्ट में हुई, पोइ बि जेको हो उनखे पुलिस कोन पहचायो ऐं पुलिस उन्हनि सां मिलियल आहे। उते बासर माण्हू जेके आहिनि उन्हनि जी सपोर्ट कनि था ऐं मुंहिंजी घरवारीअ खे उन्हनि गुम करे छॾियो आहे। का बि ख़बर कोन्हे त उनखे मारे छॾियो आहे या ज़िंदा आहे, मूंखे का बि ख़बर कोन्हे। उन्हनि सां पुलिस शाह करीम SHO मिलियल आहे ऐं जेको अॼु बि उनखे इन तारीख़ ते आंदो वियो। ऐं अपील करणु चाहियां थो अॼु सिंध खे त मुंहिंजो इहो मामिलो फौरी तौर ते हल कयो वञे।